सिंध हुकूमत ऐलानियल सब्सिडी जी मुंतकली शुरू करे छॾी। वज़ीर सैयद मुराद अली शाह सब्सिडी लाइ ऐप ते रजिस्ट्रेशन जो अमल पाण मुकमल करे ॾेखारियो। संदसि चवणु आहे त सब्सिडी लाइ ऐप ते रजिस्ट्रेशन कराइणी पवंदी। सिंध हुकूमत मोटरसाइकिल जे ट्रांसफर फीस माफ़ करे छॾी आहे। एक्साइज़ ऑफिस जो वक़्तु सुबुह 8 वॻे खां राति 12 वॻे ताईं कयो वियो आहे। छंछरु ऐं आचर ॾियाड़े गाॾियुनि जी ट्रांसफर जो अमल जारी रहंदो। एक्साइज़ खाते जी ऐप ते रजिस्ट्रेशन जो अमल मुकमल करणो पवंदो। ऐप में ॾिनल ॼाण स्टेट बैंक में नादरा खां तस्दीक थींदी। रजिस्ट्रेशन मुकमल थियण जे 24 कलाकनि बैदि रक़म बैंक अकाउंट में मुंतक़िल थी वेंदी। उन लाइ बैंक अकाउंट हुजण बि ज़रूरी आहे। सिंध में 6.7 मिलियन डॉलर मोटरसाइकिलूं रजिस्टर आहिनि, पर हिकु सुञाणप कार्ड ते हिकु ई मोटरसाइकिल लाइ सब्सिडी मिलंदी। सरकारी 470 गाॾियुनि बदिरां 9,000 गाॾियुनि जी किरायनि खे रोकराए आवाम खे वधीक रिलीफ ॾिनो वियो आहे। सिंध हुकूमत लाइ 470 गाॾियुनि जा किराया ख़तम करणु आसान हो। सिंध हुकूमत पारां भाड़नि खे मुस्तकम करण लाइ टारगेटेड पब्लिक ट्रांसपोर्ट सब्सिडी प्रोग्रामनि जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त सिंध हुकूमत टारगेटेड पब्लिक ट्रांसपोर्ट सब्सिडी प्रोग्राम खे क़तई शक्ल ॾेई छॾी आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट सब्सिडी प्रोग्राम जो मक़सदु आवाम खे रिलीफ ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जे भाड़नि खे मुस्तकम रखणु आहे। टारगेटेड फ्यूल डिफरेंशियल सब्सिडी मुतारिफ़ कराई वई आहे त जीअं आवाम ते को बि इज़ाफ़ी बार न पवे। स्कीम तहत ट्रांसपोर्टरनि खे माहवार माली मदद फराहम कई वेंदी। अमरीका ऐं ईरान खे अगराई जे ख़ात्मे ऐं तुर्त जंगबंदी जो मंसूबो मिली वियो। परॾेही ख़ाबरू इदारे राइटर्स मूजिबि पाकिस्तान तरफ़ां तयार कयल फ्रेमवर्क अमरीका ऐं ईरान हवाले कयो वियो। पाकिस्तान तरफ़ां ॾिनल फ्रेमवर्क 2 मरहलनि ते ॿधल आहे। फ्रेमवर्क जे पहिरें मरहले में तुर्त जंगबंदी शामिल आहे। ॿिए मरहले में जामे मुआहिदो शामिल आहे। सीनियर ईरानी अख़्तियारियुनि जो चवणु आहे त ईरान खे पाकिस्तान जूं तजवीज़ूं मिली वियूं आहिनि। जाइज़ो वरितो पियो वञे। ईरान कंहिं बि फ़ैसिले लाइ डेड लाइन या दबाव में न ईंदो। ईरान आरज़ी जंगबंदी बदिले हरमुज़ लंघ न खोलींदो। अमरीका ऐं इसराइल जा ईरान ते हमला, 6 ॿारनि समेत 24 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। ईरानी ख़ाबरू इदारे मूजिबि हमले में तेहरान में 3 रिहाइशी इमारतूं मुकमल तबाह थी वयूं। 50 खे सख़्तु नुक़सान रसियो। मस्जिद, यूनिवर्सिटी ऐं गैस स्टेशन खे निशानो बणायो वियो। क़ौम शहर में रिहाइशी इमारत ते हमलो, 5 ॼणा शहीद थी विया। लबनान में इसराइली बमबारी में 8 ॼणा शहीद, 55 ज़ख़्मी। ईरान जी इसराइल ते जवाबी कार्रवाई। सेंट्रल इसराइल में मीज़ाइल किरण सबबि 15 हंधनि ते नुक़सान। तल अबीब में इमारत तबाह। गुज़िरियल ॾींहुं ईरानी मीज़ाइलनि सबबि तबाह थियल हिफ़ाज़ी इमारत मां 2 लाश कढिया विया। ॿियनि जी ॻोल्हा जारी। घणमार इमारत किरण सबबि 4 ॼणा दॿिजी विया, 4 ज़ख़्मी। अमरीका, ईरान ऐं इलाक़ाई टियाकड़नि जे ग्रुप जी इम्कानी 45 ॾींहनि जी जंग बंदी जी शर्तुनि ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी वेबसाइट दावा कई आहे त अमरीका, ईरान ऐं इलाक़ाई टियाकड़नि जो हिकु ग्रुप इम्कानी 45 ॾींहनि जी जंग बंदी जी शर्तुनि ते ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जेको जंग जे मुस्तक़िल ख़ात्मे जो सबबु बणिजी सघे थो। ज़रियनि जो चवणु आहे त ईंदड़ 48 कलाकनि में जुज़वी मुआहिदे ते पहुचण जा इम्कान घटि आहिनि, पर ही आख़िरी कोशिश जंग जे वाध खे रोकण जो वाहिद मौक़ो आहे। ॿियो मरहलो जंग ख़तम करण जो मुआहिदो हूंदो। जेकॾहिं ॻाल्हियुनि लाइ इज़ाफ़ी वक़्त जी ज़रूरत पई त जंग बंदी खे वधाए सघिजे थो।
अमरीकी सीनियर सियासतदाननि पारां ईरान ख़िलाफ़ गैर इख़लाक़ी बयान ॾियण ते अमरीकी सदर ट्रंप चरियो करार। अमरीकी आइन जी 5वीं तरमीम लागू करे सदर के हटाइण जो मुतालबो। अमरीकी सेनेटर बर्नी सैंडर्स चयो आहे त ट्रंप ज़हनी अदम तवाज़ुन जो शिकार ऐं ख़तरनाक बणिजी वियो आहे। कांग्रेस के फौरी कदम खणणु घुर्जे। हाणे ऐं हिन वक़्तु ई कदम खणणो पवंदो। ट्रंप जी अॻूणी हिमायती टेलर किरीन चयो त ट्रंप हाणे चरियो थी वियो आहे। ट्रंप इंतज़ामिया में जेको बि पाण खे मसीह सम्झे थो उनखे सदर जे हिन रवैये में मुदाख़लत करणु घुर्जे। अमरीकी सेनेटर केस मर्फी चयो त जेकॾहिं हू ट्रंप जी काबीना में हुजनि हा त ईस्टर जी मोकलुनि दौरान ई अमरीकी आइन जी 5वीं तरमीम लागू करण लाइ कानूनदाननि सां ॻाल्हाए हा। रूस पारां अमरीका के अल्टीमेटम वारी ॿोली बंद करे ॻाल्हियुनि ॾांहुं अचण जो मुतालबो। रूसी पड़े वज़ीर सर्गे लारूफ जो ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची सां टेलीफोनिक राब्तो। रूसी पड़े वज़ीर सर्गे लारूफ जो चवणु आहे त अमरीका खे सूरतहाल जी बहितरी लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। ॿियनि खे धमकियूं ॾींदड़ पाण पत्थर जे दौर में फाथल आहे। ट्रंप ईरान के पावर प्लांट्स ऐं पुलुनि खे तबाह करण जी धमकी ॾेई रहियो आहे। ईरान दबाव जे बावजूदि तामीर ऐं तरक़ी जे रस्ते जी चूंड कई। अमरीकी सदर ट्रंप जी धमकियुनि ते ईरानी नायब सदर रज़ा आरिफ जो रद्दअमल। संदसि चवणु आहे त का ग़लती न करियो, तव्हां जंगी ॾोहनि ज़रिए कुझु बि हासिल न करे सघंदा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मौजूदा मुआशी हालतुनि में हुकूमत अवाम ते वधीक ॿार विझण खां पासो करे रही आहे। पाकिस्तान रेलवेज़ के जदीद, महफ़ूज़ ऐं भरवसे लाइक़ सफ़री निज़ाम में तब्दील करण लाइ सुधारनि जे क़दमनि खे तेज़ कयो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सां रेलवे वारे वज़ीर हनीफ़ अब्बासी जी मुलाक़ात। नार सूरतहाल खे नज़र में रखंदे अवामी सहूलियतुनि ख़ातिर मुल्क में सभिनी ऑपरेशनल ट्रेननि जे भाड़नि में इज़ाफ़ो न पियो कयो वञे। हनीफ़ अब्बासी जी वज़ीर-ए-आज़म खे ब्रीफिंग। वज़ीर-ए-आज़म हिदायत कई त रेलवे जे जारी मंसूबनि खे वक़्तसर मुकमल थियण खे यकीनी बणायो वञे। तुर्किया जी अदालती निज़ाम में जिद्दत ॾिसी ख़ुशी थी। अदालती कार्रवाई में मसनूई ज़हानत जे इस्तेमाल बाबति तुर्किया हिकु मिसाल आहे। मुफ़ाहिमती यादाश्त अदालती शोबे में सहकार लाइ अहम साबित थींदो। हिकु थींदड़ दुनिया में अदालती निज़ाम धार नथो रही सघिजे। चीफ जस्टिस यहया आफरीदी जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हिक ॿिए जी अदालती तजुर्बे मां फ़ाइदो हासिल करणो आहे। मुफ़ाहिमती यादाश्त ॿिन्ही मुल्कनि जी अदलिया लाइ अहम आहे। उम्मीद त मुफ़ाहिमती यादाश्त ॿिन्ही मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। असां कानून जी हुक्मरानी ते यकीन रखंदा आहियूं। पाकिस्तान ऐं तुर्किया विच में अदालती सहकार जी मुफ़ाहिमती यादाश्त ते सहियूं। इस्लामाबाद सेफ सिटी के कैपिटल स्मार्ट सिटी में तब्दील करण जो फैसलो। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी सदारत हेठि सेफ सिटी हेड क्वार्टर में इजलास। सेफ सिटी प्रोजेक्ट जे फेज़ 2 ते अॻिभराई जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में सेफ सिटी हेड क्वार्टर जी नई डिज़ाइन जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त फेज़ 2 ते जारी समूरो कमु 30 मई ताईं मुकमल कयो वेंदो। 20 मई ताईं कमु मुकमल करे टेस्टिंग जो अमल शुरू कयो वेंदो। घरू वज़ीर लाॻापियल इख़्तियारियुनि खे हिदायत कई त सेफ सिटी मंसूबे खे मुक़रर वक़्त अंदरि मुकमल करण खे हर सूरत में यकीनी बणायो वञे। सोहेल आफरीदी केपी जो नाले मातर चीफ एग्जीक्यूटिव आहे। सोहेल आफरीदी शहीदनि जी जनाज़े नमाज़ में शिरकत जी ज़हमत बि न कई। सोहेल आफरीदी सियासी मक़सदनि लाइ कराची ताईं वञे थो पर जनाज़े में शरीक नथो थिए। अवाम ॼाणणु चाहे थो त सोहेल आफरीदी ॾुख में शरीक छो न थियो। वज़ीर आज़म जे केपी बाबति कोऑर्डिनेटर इख्तियार वली ख़ान जूं मीडिया सां ॻाल्हियूं। केपी जी रिवायतुनि जो उबतड़ कमु थी रहियो आहे। सोहेल आफरीदी खे ज़िम्मेवारियुनि बाबति ॼाण हुजणु घुर्जे। बनू में थियल दहशतगर्दी जी मुज़म्मत करियूं था।
ऐं पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाइण ख़िलाफ़ घोटकी में वकीलनि जो क़ौमी शाहराह ते धरणो। टोल प्लाज़ा वटि धरणे सबबि क़ौमी शाहराह ते ट्रैफ़िक मुअतल ऐं गाॾियूं बीहजी वयूं। सेवण में बि वकीलनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। वकील अॻवाननि जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जा अघ वधण सबबि आम वाह जूं शयूं महांगियूं थींदियूं पियूं वञनि। बिना देर पेट्रोलियम शयुनि जा अघ घटाए आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे।